अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आवाया सायरा सुमरा न बुलेटिन में मुसागा साथ दी फराशा सबका परी का नजर हेडलाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान अंदर दहशतगर्दी में भारत जो हथ आहे। 2018 में मुल्क में दहशतगर्दी जो खात्मो आणे छडियो हो। मुनज़म साजिश तहत ॿीहर दहशतगर्दी के हथी वठराई पई वञे। बलोचिस्तान वर्कशॉप के खिताब कंदे वज़ीर आज़म चयो त खिते में अमन के क़याम लाइ पाकिस्तान की सिफारती कोशिशुनि के दुनिया साराहे थी। दुश्मन का पाकिस्तान की कामयाबी हज़म न पई थे। अफगानिस्तान के चयो त से पंहिंजी सरजमीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण खां रोकियो, पर अफगान रजीम दहशतगर्दन के रोकण में नाकाम वही है। सिक्योरिटी फोर्सेस जूं बलोचिस्तान में दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई। मस्तोंग के इलाके खड कोच में फितनतुल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियन मूजिब दहशतगर्दन के कब्जे में वॾे तइदाद में हथियार बारूद भी मवाद हथ कयो हो। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस के खिराज तहसीन पेश। सुप्रीम कोर्ट चयो आहे त नैब केसन में अपीलन ऐं ज़मानत की दरखास्तन ते ॿुधणी वफ़ाकी आईनी अदालत कंदी। नैब केस ॿुधण जो सुप्रीम कोर्ट के अख्तियार नाहे। पंहिंजे फैसले में सुप्रीम कोर्ट चयो आहे त आर्टिकल 175 ए ऐं एफ तहत नैब केस आईनी अदालत के ट्रांसफर समझाया वेंदा। पानी पीटीआई में हाई कोर्ट की जमानत केस खिलाफ सुप्रीम कोर्ट से राब्तो कयो हो। सुप्रीम कोर्ट के रजिस्ट्रार दरखास्त एतराज लगाए वापस करे छड़ी हुई। पानी पीटीआई खिलाफ नैब केसन की ॿुधणी भी वफ़ाकी आईनी अदालत कंदी। नायब वज़ीर आज़म इसहाक डार जी शंघाई ताउन तंज़ीम के परॾेही वज़ीरन सां गॾु करगिज़ सदर सां मुलाक़ात। इलाइक़ाई आलमी सूरतहाल ऐं शंघाई ताउन तंज़ीम के किरदार ते ख़्यालनि जी ॾे वठ। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो त पाकिस्तान 2026 खां 27 ताईं SCO जी सरबराही संभालण लाइ तैयार है। मेंबर मुल्कन विच में ताउन के वधिक मज़बूत बनाने की जरूरत है। अमेरिका जा तेहरान समेत ईरान के केतरनी शहरन मथा हमला। सामुंडी हंधन फौजी कमांड सेंटरन ऐं ड्रोन गुदामन के निशानो बनाने की दावा। आवाज शहर मथा अमेरिका के मीज़ाइल हमले में 4 शहरी शहीद, 5 ॼणा ज़ख्मी। खुरम आबाद में ड्रोन हमले में 2 ईरानी शहरी ज़ख्मी थिया। कर्नाटक बंदर अब्बास ऐं केशम में भी धमाका ॿुधा विया। अमरीकी सेंटकॉम जो चवण है त सामुंडी जहाज़न के पाकिस्तान इनकलाब का खतरो घटि करण लाइ 13 ॾींहं भी कार्रवाई कई वई। ईरान कशम बेट ते उॾामंदड़ जहाज़ किराए तबाह करे छॾियो। अमेरिका के हमलन बैदि ईरान जा उर्दन ऐं बहरीन में अमरीकी फौजी ठिकाणनि मथा ड्रोन हमला। बहरीन के शेख ईसा एयरबेस ते फौजी सामान ॿारन ऐं गोदामन के निशानो बनाने की दावा। पाकिस्तान इनकलाब जो चवण है त उर्दन में मवाफिक ऐं अलज़रक अड्डे ते हैंगर ऐं रिहायशी इमारतुनि के निशानो बणायो वियो। चीन जा 2 ऑयल टैंकर सऊदी अरब में तेल खणी बाबिल मंदब पार करे विया। शिपिंग डेटा कंपनी मूजिब 23 जुलाई ते 32 सामुंडी जहाज बाबुल मंदब वटां गुज़रिया। हरमस में जहाज़न की अच वञ 7 मई खां पोइ घटि तरीन सतह ते पहुची वई। 23 जुलाई ते सिर्फ एक सामुंडी जहाज हरमस में गुज़रियो। अमेरिका ईरान तकरार सबब ब्रेंड कच्चे तेल की कीमत $100 फी बैरल ताईं पहुची वई। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में अॼु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात की अगकथी। कराची, हैदराबाद, ठठे, बदीन, थरपारकर, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे जो इम्कान। पंजाब के दरियान में 4, खानगी विराज ऐं चिनौट पुल वटि वॾे दर्जे की बोड। मरला बिराज, कादराबाद वटि विचोले तरबेला, कालाबाग, चश्मा, तोनसा ऐं नौशेरा वटि नंढे दर्जे की बोड। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त बरसातुनि जे अगकथी सबब इदारनि खे अलर्ट करे छडियो आहे। के भी हंगामी सूरतहाल के मुंहुं ॾियण लाइ तैयार आहियूं। पंहिंजे बयान में शर्जील मेमन चयो आहे त कराची ऐं ॿियनि इलाइक़नि में एमरजेंसी रेस्पॉन्स मर्कज़ फ़ाल आहिनि। अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में बिरादरी तकरारनि ऐं फुरमज़मत ते 3 ॼणा क़तल। हालाणी क़ौमी शाहराह ते ट्रालरनि ऐं ट्रकुनि मथां फ़ौरन जी फायरिंग। खाणूट वासी ड्राइवर वार थी वियो। मक़तूल एजाज खोसो जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बुधवार संझ के हवाले। मलिर के मेमन गोठ में कंबर वासी नौजवान घर ॿाहिरां गोलियूं हणी क़तल। फायरिंग में अब्दुल जब्बार मौके ते ही क़तल थी वियो। वाक़ियो पुरानी दुश्मनी जो नतीजो करार। पाकरानी वेझो लाशारी बिरादरी के दुरनि में संगावती तकरार ता जहिड़ो। फायरिंग में वाटड़ो नौजवान वज़ीर लाशारी मार थी वियो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते कोरा।